नासिन केटी बंदर वेझो PPMPA हाजी अली हसन ज़रदारी जी कोशिशुनि सां तालके घोड़ाबारी जे यूनियन काउंसिल एंडो में 20 खां वधीक ॻोठनि खे पाण में मिलाईंदड़ मेन रोड जो तामीराती कम मुकमल थी वियो आहे, जंहिं सबबि इलाक़े में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे ग़ुलाम नबी ख़ासकेली जी हीअ रिपोर्ट। इन वक्त असीं तालके घोड़ाबाड़ी जे यूनियन काउंसिल इंडो लग मार्शला तरफ ईंदड़ रोड ते मौजूद आहियूं, जेको तक जे MP हाजी अली हसन ज़रदारी जे कोशिशुनि सां जेको हिन रोड जो जेको कमु जेको मुकमल करायो आहे। ऐं हिन वक़्तु जेके हिते जेके इलाइक़े वासी जेका आहिनि उन्हनि में तमामु वॾी हिकिड़ी ख़ुशीअ जी लहर बि छायल आहे। वधीक असां जेका हिते इलाइक़े वासी गॾु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार असां सां कहिड़े रीति कनि था। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। असां हिन तक जे MPA अली हसन ज़रदारी जा वॾा थोराइता आहियूं ऐं शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हीअ असांखे रोड ठाराए ॾिनो आहे। ऐं रोड ठहण खां अॻु में असांखे वॾी ॾुखियात हूंदी ऐं मुश्किल हूंदी, एमरजेंसी वग़ैरह या माण्हू पेशेंट थी वेंदो त असांखे खणी वञण में वॾी तकलीफ़ ईंदी। हाणे अलाह जी महिरबानी सां जेको सो हिन रोड ठहण खां बाद में सभु तकलीफ़ूं दूर थी वियूं आहिनि। असां हिते इंड्रे जा माण्हू मार्शला जा असांखे हिते वॾियूं तकलीफ़ूं हूंदियूं हुयूं। असां हिते मींहं बरसाति में केॾा निकिरी कोन सघंदासीं, केॾा पुॼी कोन सघंदासीं। हाजी अली हसन ज़रदारी साहब जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं जो हाणे असांखे इहे तकलीफ़ूं सभिनि खां माना आज़ादु थी वियासीं। हाणे रोड ते वञण अचण में सवला थी। तो हामिद पंवर जा अली हसन ज़रदारी जा शुक्रगुज़ार आहियूं। असांखे अञा बि रोड रस्ते जी सवलात मिली आहे, तमामु सुठी आहे। असीं बीमारी में पेचो कोन सघंदा हुआसीं, हाणे असीं जेको सवलात असांखे ॾिनी आहे। अली हसन ज़रदारी जा शुक्रगुज़ार जिन असांखे रोड ॾिनो। ऐं पहिरियां असांखे वॾी मुश्किलात हूंदी, छो माण्हू बीमार थींदो त कलाकनि जा कलाक असां लॻी वेंदा अस्पताल में पहुचण। बहरहाल हाणे हर मुश्किल दूर थी वई आहे ऐं असां हिते जे MP जा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं ज़रदारी साहिब जा ऐं पंवर साहिब जा जे हीअ रोड ठही मिलियो आहे, हुन जे लाइ असांखे ख़ुशी आहे। असांजे न तक जे MPA हाजी अली हसन ज़रदारी साहिब जा ऐं हिते ज़िले ठटे जे सीनियर नायब सदर हमीद पंवर साहिब जा ऐं असांजे तेलके सदर मोहम्मद रमज़ान पंवर जा शुक्रगुज़ार आहियूं, जिन जे कोशिशुनि सां हीअ रोड ठही तयारु थियो। पहिरीं असांखे तमामु घणी तकलीफ़ हूंदी। जी नाज़रीन, जीअं त तव्हां हिते जे इलाइक़े वासियुनि जा वीचार ॿुधा, जॾहिं त हिते जे इलाइक़े वासियुनि जो चवण त हीअ असांखे जेको इंडो ऐं मार्शला जो जेको रोड ॾिनो वियो, हुननि जो चवण त हिते जे केतिरनि ई ॻोठनि खे जेको हिन रोड जे ठहण सां जेको फ़ाइदो पहुतो आहे। हिन जो वधीक इहो बि चवणो त जॾहिं हिते बरसातूं थींदियूं, जॾहिं असांजो रोड ठहियलु न हो त बरसातूं थींदियूं हुयूं त असांखे मेन रोड ते पहुचण में जेके आहिनि कलाकनि जा कलाक लॻी वेंदा हुआ। ऐं बीमारियूं जॾहिं बीमारी जे असां बीमार माण्हू खे खणी वेंदा हुआसीं त असांखे तमामु घणियूं तकलीफ़ूं दरपेश ईंदियूं। हिननि जो चवण त असां तक जे MP हाजी अली हसन ज़रदारी जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जे पंहिंजी कोशिशूं वठी करे असांखे ही रोड जो कमु जेको आहे मुकमल कराए ॾिनो आहे। हिन जो चवण त रोड जो कमु मुकमल थियण खां पोइ हिन वक़्तु असांजो जेको आहे तमामु घणी असीं ख़ुशि थी आहियूं ऐं असां तक जे MP हाजी अली हसन ज़रदारी जा तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। कैमरामैन अली हुसैन ख़ासकेली सां गॾु ग़ुलाम नबी ख़ासकेली, धरती TV, केटी बंदर।